अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे, तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जवानी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन आल कंदा तो ओठो बिलाल खे चवंदो त मां रबनि खे न कढां त अॼु त रिस गफ़ार ख़ान मुअल हुजे हा। ऐं इहा फ़ैसिले में सची ॻाल्हि हुई ऐं रिस हाकिम ख़ान ऐं रिस कमाल ख़ान रिस गफ़ार ख़ान खे मारे छॾनि हा, पोइ वॾो ज़ुल्म थी वञे हा। ऐं रिस हाकिम ख़ान खे ख़बर पहुची चुको आहे त ओठे असांजी ॻाल्हियुनि मां वाक़फ़ थी चुको हो, उन करे रबनि खे कढी छॾी। ऐं रिस कमाल ख़ान खे शक थी पियो आहे त हिकिड़ो माण्हू ओठे सां असांजो ॿधियलु आहे ऐं सॼी हक़ीक़त ओठे खे ॾिए थो। ऐं रिस गफ़ार ख़ान ॻोठ वारनि सां फ़ैसिलो कंदो ऐं हुननि खे मुतमिन कंदो, पर हू मुतमिन कोन थींदा ऐं उहो इहे चाहींदा त फ़ैसिलो हर हाल में थिए। ऐं रिस गफ़ार ख़ान पोइ फ़ैसिलो थींदो ऐं पोइ रिस गफ़ार ख़ान सां फ़ैसिलो कंदा, पर रिस हाकिम ख़ान ऐं रिस कमाल ख़ान फ़ैसिले ते कोन ईंदा, छो जो हू रबनि जे पोयां आहिनि। हू रबनि खे ॻोल्हे पोइ फ़ैसिले ते ईंदा, उन करे कोन ईंदा फ़ैसिले ते। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।